एक दफ़े फ़कीर खे हिकिड़े माण्हूअ गॾु ख़ुदा करण ॾिनो। फ़कीर उन खे काहे घर हलियो आयो। कुझु ॾींहं गुज़रण खां पोइ फ़कीर जे घर जो सामान खुटी पियो। माणस चयसि त भाउ इहो गॾु विकिणी बाज़ार मां सीधो सामान वठी अच। फ़कीर ईअं ई कयो ऐं गॾु काहे शहर में हलियो आयो ऐं उते होका ॾियण लॻो, गॾु वठो गॾु वठो। पर कंहिं बि गॾु ख़रीद कोन कयसि ऐं घर मोटी आयो। माणस चयसि त अब्बा इहो गॾु तोखां कोन विकामंदो। गॾु पीढ़ीअ ते काहे वञी कंहिं दलाल जे हवाले कर, उहो घड़ीअ में विकिणी ॾींदई। फ़कीर चयो सच थी चई मां। फ़कीर पीढ़ीअ में आयो ऐं गॾु दलाल जे हवाले कयई। चयई त अदा दलाल ही गॾु त विकिणाए ॾे। दलाल चयो हींअर त वक़्तु पूरो थी चुको आहे, हाणे साजुर अच त ॿोली लॻाईंदासीं। फ़कीर ॿिए ॾींहं ते पहुची वियो ऐं गॾु दलाल जे हवाले कयई। दलाल वॾे वाके चवण लॻो ॿोली लॻायो, ही गॾु ख़रासानी आहे। हिन जी मां यज़दानी हुई ऐं हिन जो पीउ बर्फानी हुयो। तमामु असली गॾु आहे। 40 मण त डोड़ंदे खणंदो आहे। सियाणे माण्हूअ खां सवाइ ॿियो को हिन खे ख़रीद करे न सघंदो। अञा त ही वताए जहिड़े फ़कीर वटि थो रहे, जंहिं वटि खाइण जे लाइ बि अन्न कोन्हे। सो वीचारो गॾु खे किथे तो ढो ते दाणो खाराए सघे। आउं अव्हांखे पक थो ॾियां त सिर्फ़ 2 महीना हिन जी दिलि सां चाकरी करियो, पोइ खांइसि कम वठो ऐं जेकी मां चयो अथमि उन में जेकॾहिं ज़रो बि फेरो ॾिसो पंहिंजा पैसा वापसि वठी वञिजो ऐं मूं ते तव्हां ॿीणो ॾंड बि रखिजो। आहे को वाक ॾियण वारो, आहे को ॿोली लॻाइण वारो। दलाल जा अहिड़ा गुफ़्ता ॿुधी वतायो फ़कीर हैरान थी वियो ऐं दलाल खे कन में चवण लॻो जेकॾहिं ही को वाकई अहिड़ो सुखड़ी वारो गॾु आहे ऐं घर वञी विहारे खारायांसि। तॾहिं दलाल आहिस्ते फ़कीर खे चवण लॻो त इहे गुफ़्ता रुॻो माण्हुनि जे फासाइण लाइ आहिनि। अॼुकल्ह अहिड़नि गुफ़्तनि खां सवाइ किथे थो दुनिया जो कारखानो हले। तूं सिर्फ़ माठ करे बीठो रह ऐं थोरी देर खां पोइ झोली टकनि जो भरियो वञ ऐं मूंखे पंहिंजे दलालीअ जो 4थों हिसो ॾिजांइ। फ़कीर चयो त अदा त अहिड़नि ठगी वारे कमनि सां असांजी पवे ई कान। मूंखे ही गॾु अल्लाह वटि मिलियो आहे, सो वञी थो अल्लाह जे झंग में छॾियांसि। जॾहिं चरी चरी मतारो थींदो तॾहिं अची विकिणंदोसांसि। बाक़ी हींअर यार असीं हलियासीं। ॻाल्हि कंदा आहिनि त हिकु साल तमामु सख़्तु बरसाति पई। वताए फ़कीर जो घर कखनि जी अॾियल झूपड़ी हुई, सो थोरे ई बरसाति में अची उन जे छत फहको कयो। उन वक़्तु फ़कीर माओ सूधो अङण में ॿाहिरि सुतल हो। घर जे छत किरण जो फहको ॿुधी माणस फ़कीर खे चयो अब्बा तूं ऐं मां त ॿाहिरि आहियूं, पर भत रधण वारो कुनो ऐं दिला छत किरण सां ज़रूर टुकड़ा टुकड़ा थिया हूंदा। उन ते फ़कीर माणस खे चयो अम्मा तूं गणती न कर, सुबुह जो तोखे सॼा थांव सही सलामत मिलंदा। सुबुह थियो त फ़कीर सिधो मस्जिद में हलियो आयो। उन खे चयई 2 दिला ऐं हिकिड़ो कुनो त खणी ॾे। उन चयो इहे त ख़ुदा जा आहिनि, जेके ख़ुदा जे घर में रखिया आहिनि, उन करे ही थांव तूं नथो खणी सघे। उन ते फ़कीर चयो राति मुंहिंजो वॾो नुक़सान कयो अथसि, उन करे संदसि ई ट्रपड़ खणंदुसि।
जेकॾहिं तोखे इहा ॻाल्हि ॾुखी थी लॻे त तूं पंहिंजे घरां भरे ॾे या माठ करे वेही रह। वताए खे त अॻिपोइ खेसि ई ॾियणो आहे। ॿियनि जी चोरी मूंखे करणी कान्हे। जेको रहीम आहे करीम आहे हलीम आहे बाक़ी छा खपे। मौला मेहरबान सखी सुल्तान बारी बुर्दबार जेको ॾे न पचारे। वतायो बि उन वटि लंघी आयो आहे ऐं संदसि झल ज़बान जो बदिलो खयो थो वञे। उन ते मस्जिद जे मुले माठ कई ऐं फ़क़ीर घर हलियो आयो ऐं माणस खे चयईं अमा अचे वठे ई पंहिंजा थांव।